आगाह कयां के नुशर फ़िरोज़ मां सिंध सागर पार्टी जो सरबराह मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो लाॾाणो करे वियो आहे। आवां ताईं ख़बर पहुचाई पिया मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो खे दिल जी तकलीफ़ सबबि NICVD मुंतक़िल कयो वियो हो। मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो सिंध क़ौमी इत्तेहाद में पिणु सरगर्म रहियो हो। आवां ताईं ख़बर पहुचाई पिया सिंध सागर पार्टी जो सरबराह मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो लाॾाणो करे वियो आहे। ॾुखोईंदड़ ख़बर आहे मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो खे दिल जी तकलीफ़ सबबि NICVD मुंतक़िल कयो वियो हो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो सिंध क़ौमी इत्तेहाद में पिणु सरगर्म रहियो हो। नुशर फ़िरोज़ मां इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर अवां ताईं पहुचाई पिया सिंध सागर पार्टी जो सरबराह मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो लाॾाणो करे वियो आहे। तफ़सील वठंदासीं नुशर फ़िरोज़ मां ज़ाहिद खान खां। ज़ाहिद आगाह कजो। जी बिल्कुल अफ़सोसनाक ख़बर आहे त सिंध सागर पार्टी जो सरबराह मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो लाॾाणो करे विया आहे। दिल जी तकलीफ़ सबबि खेसि ॿ ॾींहं अॻु में NICVD 7 में दाख़िल कयो वियो, जिते जेको आहे उहो ज़िंदगी जंग हाराए वियो आहे। अज़ीज़ुल्लाह बोयो कॉम्प्रेस अॻवान सां गॾु आलिम दीन पिणु हुयो ऐं हुन केतिरनि ई मज़हबी किताब पिणु लिखिया हुया ऐं सिंध क़ौमी इत्तेहाद में पिणु सरगर्म रहियो हो, जंहिंजी तफ़सील अॼु संदसि आबाणे ॻोठ ख़ैर मोहम्मद बोयो में 2:30 वॻे अदा कई वेंदी। मूंखे इहो ॿुधाईंदो हलां त अज़ीज़ुल्लाह बोयो जेको आहे नौशहरो फ़िरोज़ ज़िले खां अलावा सॼे सिंध में जेको हिकिड़ो मुतहरिक किरदारु हुयो ऐं संदसि विछोड़े खां पोइ जेको आहे नौशहरो फ़िरोज़ ज़िले समेत सिंध में जेको आहे हिकु सोग वारी लहर पैदा थी वई आहे। गुज़िरियल ॾींहं जेको आहे संदसि तबियत ख़राबु थी वई, सोशल मीडिया ते संदसि लाॾाणे जी ख़बरूं हलियूं, पर हुन खां पोइ हुनजे पुट जेका हिकु तरदीद हलाई, मगर राति देरि सां जेको आहे मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो जेको आहे हमेशह लाइ सिंध जुदा थी वियो आहे। जी ठीकु आहे ज़ाहिद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।